रात जो मानी खाइण खां पोइ कंहिं बि जिस्मानी सरगर्मी जो ख़्यालु सुठो महसूसु नाहे थींदो, पर रुगो कुझु मिंट घुमण जा फ़ाइदा तव्हांखे दंग करे छॾींदा। मानी खाइण खां पोइ घुमण जी आदत केतिरनि ई ख़तरनाक मर्ज़नि खां तहफ़ुज़ फ़राहम करे सघे थी, जॾहिं त ॿिया बि फ़ाइदा अलॻि हूंदा आहिनि। रुगो 100 क़दम तेज़ रफ़्तारी सां हलण सां बि तव्हां पंहिंजी सिहत खे बहितर बणाए सघो था। उन आसान आदत खे रोज़ जे मामूल जो हिसो बणाइण जा फ़ाइदा ही आहिनि। हाज़मे जो निज़ाम बहितर थिए थो। खाधे खां पोइ घुमण सां हाज़मे जो निज़ाम बहितर थिए थो ऐं आंडरनि जा अफ़आल मुतहरिक थींदा आहिनि। आंडरनि जा अफ़आल मुतहरिक थियण सां ग़ज़ाई नाली मां ख़ुराक गुज़रण जो अमल तेज़ थी वेंदो आहे, जंहिंसां बदहाज़मे, पेट फुकजण ऐं ॿियनि मसइलनि खां बचण में मदद मिले थी। ब्लड शुगर मुस्तहकम थिए थी। रात जो खाधे खां पोइ घुमण सां ब्लड शुगर जी सतह खे घटि करण में मदद मिले थी। इन जो सबबु इहो आहे त घुमण सां मसल्स ग्लूकोज़ खे वधीक इस्तेमालु कंदा आहिनि। इहा आदत उन्हनि माण्हुनि लाइ तमामु घणे फ़ाइदेमंद थी सघे थी जिन में शुगर सां मुतासिर थियण जो ख़तरो वधीक हूंदो आहे। जिस्मानी वज़न में घटिताई। खाधे खां पोइ जिस्मानी सरगर्मियुनि सां कैलोरीज़ ॻारण में मदद मिलंदी आहे। जेकॾहिं तव्हां रोज़ु खाधे खां पोइ घुमो त वक़्तु गुज़रण सां इहा आदत जिस्मानी वज़न में घटिताई लाइ फ़ाइदेमंद साबित थींदी। दिलि जी सिहत बहितर थिए थी। रत जे रगनि जी सिहत खे बहितर बणाइण लाइ घुमण सुठी वर्ज़िश आहे ऐं ब्लड प्रेशर में घटिताई सां दिलि जी सिहत बहितर थींदी आहे। घुमण सां कोलेस्ट्रोल जी सतह बि घटि थींदी आहे, जॾहिं त रत जी गर्दिश तेज़ थींदी आहे ऐं इहे ॿई दिलि जी सिहत खे बहितर बणाईंदड़ अंसर आहिनि। माहिरनि मूजिबि राति जी मानी खां पोइ घुमण सां दिलि जे मर्ज़नि ऐं अधरंग जो ख़तरो घटि करणु मुमकिन आहे। ज़हनी दबाव जो ख़ात्मो। घुमण सां मिज़ाज ते ख़ुशगवार असर पवंदा आहिनि। इन सां ज़हनी दबाव घटिजण सां गॾु ज़हनी मर्ज़नि खां बचण बि आसान थी वेंदो आहे। निंड बहितर थिए थी। जिस्मानी सरगर्मियुनि ख़ासि तौर राति जो घुमण सां सुठी निंड हासिलु करणु आसान थी वेंदी आहे। राति जो खाधे खां पोइ घुमण सां जिस्म खे सुकून मिलंदो आहे ऐं इहो सुठी निंड लाइ तयारु थी वेंदो आहे। उमिरि कोराई मीरपुर माथेलो।